नाज़रीन गढ़िया सीन मां के ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त DFC शिकारपुर काज़ी रफ़ीक अमन, फूड इंस्पेक्टर गढ़िया सीन आसिफ मक्सी, असिस्टेंट कमिश्नर गढ़िया सीन निज़ामुद्दीन जतोई, पुलिस साण करे गढ़िया सीन शहर के ड्रखण नाके ते वाक़े भुट्टा राइस मिल ते छापो हणी गुदामनि में पियल 40,000 बोरियूं कणक जूं हथ करण बैदि गुदाम के सील करे छॾियो। ॿिए तरफ़ साॻी टीम दाया राइस मिल ते छापो हणी मिल में पियल 20,000 कणक जूं बोरियूं हथ करे वरितियूं आहिनि। जॾहिं त कणक जूं बोरियूं ॿाहिरि हुअण सबबि मिल अंदरि पुलिस अहलकार मुक़ररु कया विया आहिनि। उन मौक़े ते DFC शिकारपुर काज़ी रफ़ीक अमन साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त कणक वापारी वधीक अघ ते ख़रीद करे ज़ख़ीरा अंदोज़ी कनि था, जंहिं सबबि आला अख़्तियारनि जे हुकुम ते गढ़िया सीन तालुके में कणक ज़ख़ीरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवायूं शुरू कयूं आहिनि। हिन वधीक चयो त वापारी केतिरा बि बासर छो न हुजनि पर ज़ख़ीरा अंदोज़ी कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे रहिबी। पर यार ना जेकी चेनी छोकरी सां शादी करे आयो हाँ हाँ उहा गरीब गुज़ारे वई। अरे हल मां ई दुआ गुनाह अदा नरो चेना जो माल हलंदो ई न तूं वरी 2 साल त कढी वई।